अस्सलाम वालेकुम। भली कार चवां थो मां तव्हांखे तव्हांजे पंहिंजे चैनल झंडी ट्यूटर में अॼु असां कुझु पढ़ंदासीं वधीक सेट जे बारे में। नंबर 1 असांजो आहे इक्वल सेट which shows by a is equal by b. Example, if a is equal 0 1 2 3 up to 9 and b is equal 0 1 2 3 up to 9। ॾिसो त सेट ए जा मेंबर जेके आहिनि 0 खां वठी 9 ताईं आहिनि ऐं सेट बी जा मेंबर जेके आहिनि उहे बि 0 खां वठी 9 ताईं आहिनि। ॿिन्ही जा जेके एलिमेंट्स आहिनि उहे हिकु त बराबरि आहिनि क्वांटिटी में ऐं ॿियो सेम आहिनि, हिकु जहिड़ा आहिनि। त इन जो आंसर आहे आंसर इज़ ए इज़ इक्वल टू बी। नंबर 2 अचो, नॉट इक्वल सेट which shows by a is not equal to b. If a is equal to 1 2 3 up to 9 and b is equal to 0 1 2 3 up to 9, इन में तव्हां ॾिसो त सेट ए जा जेके एलिमेंट्स आहिनि उहे 1 खां वठी 9 ताईं आहिनि ऐं सेट बी जा जेके एलिमेंट्स आहिनि उहे 0 खां वठी 9 ताईं आहिनि। माना सेट ए जा जेके एलिमेंट्स आहिनि उहे 9 आहिनि ऐं सेट बी जा जेके आहिनि उहे 10 आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त ए बराबरि न आहे बी जे, त आंसर आहे ए इज़ नॉट इज़ इक्वल टू बी। नंबर 3 ते अचो, इक्विवेलेंट सेट सेट which shows by a साइन। ॾिसो हिकु टाइप हिकु साइन आहे उबती b a equivalent b if a is equal to 1 2 3 4 b is equal to a b c d c is equal to x y z। then ॾिसो इन में इक्विवेलेंट सेट में सिर्फ़ु असां एलिमेंट्स जी तइदाद खे ॾिसंदासीं, उन्हनि खे ॾिसंदासीं त सेम आहिनि या न आहिनि, सिर्फ़ु तइदाद में। इक्वल सेट में असांखे इहो बि ॾिसणो आहे त एलिमेंट्स सेम बि हुजनि ऐं हिकु जेतिरा बि हुजनि, ऐं इक्विवेलेंट में सिर्फ़ु ॾिसणो आहे त हिकु जेतिरा हुजनि, पोइ सेम हुजनि न हुजनि। जीअं सेट ए आहे उन जा मेंबर आहिनि 1 2 3 4, बी जा आहिनि ए बी सी डी ऐं सी जा आहिनि एक्स वाई ज़ेड डब्ल्यू। त इन जो आंसर आहे एन ए इज़ इक्वल टू बी एन बी इज़ इक्वल टू एन सी इज़ इक्वल टू सी। मतिलबु हेठां ॾिसो ब्रीफ कयल आहे ए इक्विवेलेंट बी, बी इक्विवेलेंट सी, सी इक्विवेलेंट ए। मतिलबु इहे जेके बि टई सेट आहिनि इहे पाण हिक ॿिए जा इक्विवेलेंट आहिनि पर इक्वल न आहिनि। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो, छो त इहे हिकु जेतिरा आहिनि, हिकु जहिड़ा न आहिनि, इन जे लाइ इहे सिर्फ़ु इक्विवेलेंट आहिनि, इक्वल न आहिनि। अचो नंबर 4 ते, एम्पटी सेट इज़ सबसेट ऑफ एवरी सेट। एम्पटी सेट जेको आहे हर हिकु सेट जो सबसेट हूंदो आहे। उन खां पोइ एवरी सेट इज़ इट सेल्फ सबसेट टू, ऐं हर हिकु सेट पंहिंजो पाण में हिकु सबसेट हूंदो आहे। जीअं एग्ज़ाम्पल आहे नेचुरल सेट आहे 1 2 3 अप टू 9, इहो सम्झो हिकु सबसेट बि आहे। नंबर 5 सबसेट ऑब्लिक प्रॉपर सबसेट शोज़ बाय ए सी टाइप हिकु निशानी आहे ए बी, इन खे पढ़ंदासीं ए सबसेट ऑफ बी इफ़ ए इज़ इक्वल 1 2 3 4 5 एंड बी इज़ इक्वल 1 2 3 4 5 6। इन में ॾिसो त ए नंढो आहे ऐं बी जेको आहे सो वॾो आहे। बी जा मेंबर घणा आहिनि, लेकिन इन में इहो आहे जो सेम आहिनि। इन जे लाइ असां चवंदासीं त ए प्रॉपर सबसेट आहे बी जो। मतिलबु कि ए नंढो आहे पर लेकिन सेम आहे, उन खां घटि मेंबर अथसि, तॾहिं इहो प्रॉपर सबसेट आहे। आंसर आहे ए प्रॉपर सबसेट बी। नंबर 6 ते अचो, इम्प्रॉपर सबसेट जब बी इम्प्रॉपर सबसेट ए इफ़ ए इज़ इक्वल 1 2 3 4 5 एंड बी इज़ इक्वल 1 2 3 4 5 6 7। हाणे इन में तव्हां ॾिसो त बी जा जेके मेंबर आहिनि उहे घणा आहिनि, ए जा घटि आहिनि, पर ॿई ए जा जेके आहिनि उहे बी जे हिकु जहिड़ा ई आहिनि।
बस हुन में 6 ऐं 7 एक्स्ट्रा जन मतिलबु बी प्रॉपर सेट त हिन जो न थींदो त बी जेको हिन जो थींदो इम्प्रॉपर सबसेट थींदो। द आंसर इज़ बी इज़ इम्प्रॉपर सबसेट। नंबर 7 जो फाइंड द सबसेट आहे। अॻिते जी तव्हांजी क्वेश्चन बि ईंदा आहिनि त सबसेट लहो। नंबर 1 आहे ए इज़ इक्वल 1 2 एंड नंबर 2 आहे बी इज़ इक्वल ए बी सी। इन जो इहो रूल आहे त सभ खां पहिरियां हिकिड़ो तव्हां ख़ाली सेट लिखंदो, उन खां पोइ जेके बि सेट जा एलिमेंट्स आहिनि उन्हनि खे तव्हां अलॻि अलॻि करे लिखंदो। जीअं ए सेट जा एलिमेंट्स आहिनि ए 1 ऐं 2 त असां सभ खां पहिरियां ख़ाली सेट लिखियो आहे, उन खां पोइ असां 1 खे अलॻि कया, उन खां पोइ असां बी खे नंबर 2 खे अलॻि कयो आहे ऐं इन खे कर्ली ब्रैकेट में बंदि कयो आहे। ऐं लास्ट में जीअं मां तव्हांखे ॿुधायो पियो त हर हिकु सेट जेको पंहिंजो पाण में प्रॉपर सबसेट हूंदो आहे, सबसेट हूंदो आहे। उन जे लाइ आख़िर में असांखे उहो सॼो लिखियो आहे। ज़्यादा ब्रीफली असां बी एग्ज़ाम्पल ॾे अचूं था। नंबर 2 एग्ज़ाम्पल ॾे ए बी सी। इन में ॾिसो त बी इज़ इक्वल पहिरियां ख़ाली सेट आहे, उन खां पोइ ए आहे, उन खां पोइ बी आहे, उन खां पोइ सी आहे। मतिलबु जेके बि सेट जा एलिमेंट्स आहिनि सभिनी खे असां अलॻि अलॻि करे लिखंदासीं। अलॻि अलॻि करे लिखण खां पोइ असां छा कंदासीं, पहिरियों एलिमेंट खणी उनखे बक़ाया जेके एलिमेंट्स आहिनि उन्हनि जा असां जोड़ा ठाहींदासीं। जीअं असां हिते लिखियो आहे पहिरियां ख़ाली सेट ए बी सी, उन खां पोइ ए ऐं बी, ए ऐं वरी सी। अगरि ये डी हुजे हा त ए असां डी लिखूं हा, उन खां पोइ अॻिते वधिबो, पोइ हिते न अचिबो। हाणे ए खे असां खणी छॾियो, हाणे असां कंदासीं बी। बी इज़ इक्वल टू बी कामा सी लिखंदासीं। वरी बी कामा डी हुजे हा त बी कामा डी असां लिखूं हा, पर बी कामा डी हिते कोन्हे त असां इन लाइ इन खे हिते ख़तमु कयो। ऐं लास्ट में मां तव्हांखे ॿुधायो त जेको आहे जेको बि असांखे मिलियल हूंदो फाइंड करिणो हूंदो उहो पाण ख़ुदि सबसेट हूंदो त उहो असां पूरो सबसेट लिखंदासीं। अगरि आई होप यू अंडरस्टैंड, मूंखे उमेदु आहे त तव्हां सम्झी विया हूंदो। उन खां पोइ नंबर 8 पावर सेट शोज़ बाय पी ब्रैकेट में फाइंड द पावर सेट इफ़ ए इज़ इक्वल टू ए बी सी। पावर सेट ऐं सबसेट में को डिफरेंस कोन्हे, सेम आहे। ऐं बसि उनखे जो अॻियां पी सिर्फ़ु लिखबी आहे ऐं जेको सेट जेको आहे उनखे असां जेको आहे सो ब्रैकेट में असां लिखंदा आहियूं ऐं बाक़ी सेम आहे। उन में छा आहे बसि 2 कर्ली ब्रैकेट एक्स्ट्रा ॾियण पवंदियूं आहिनि, 2 कर्ली ब्रैकेट एक्स्ट्रा ॾियण पवंदियूं आहिनि। हिकिड़ी शुरूअ में हिकिड़ी आख़िर में। बाक़ी अंदरि जो प्रोसीजर साॻियो आहे। ए बी सी आहे त पहिरियां ए असां लिखंदासीं, पोइ बी खे लिखंदासीं, पोइ सी खे लिखंदासीं, पोइ ए खे बी सां, वरी ए खे सी सां। ए अगरि डी हुजे त ए डी लिखूं, वरी बी खे सी सां, वरी बी अगरि डी हुजे बी खे डी सां लिखूं, पर न हिते असां कोन लिखियो आहे। उन खां पोइ सॼो जेको सेट आहे उहो असां लिखंदासीं, उहो सॼो असां लिखियो आहे। आई होप तव्हां सम्झी विया हूंदो। ऐं वधीक न सम्झ जी सूरत में कमेंट्स कयो ऐं वधीक का ॿी शइ सिखणी आहे त कमेंट्स कयो। मां इंशाल्लाह तव्हांजे लाइ नेक्स्ट वीडियो में उहो जेके तव्हांजे कमेंट्स हूंदा उहा इंशाल्लाह तव्हांजे लाइ वीडियो खणी ईंदुसि इंशाल्लाह। जंहिं बि मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे काइंडली सब्सक्राइब द चैनल झंडी ट्यूटर। मां तव्हांजो टीचर अहसान। ओके, अल्लाह हाफिज़, खुदा हाफिज़।